पिथोरा तालुके जे केतिरनि इलाइक़नि में 4 महीना गुज़रण जे बावजूद बरसाती पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो, जंहिं जे करे केतिरा ई ॻोठ ऐं हज़ार एकड़ ज़र ज़मीन एतिरो अरसो गुज़रण जे बावजूद पाणी हेठि आहे। केतिरा ई भेरा चूंडियल नुमाइंदा तोड़े आपाची वज़ीर सोहेल अनवर सियाल समेत DC अमरकोट तोड़े ॿिया कमोरा हिन इलाइक़नि जो दौरो करे चुका आहिनि, पर अमली तौर पाणी जे निकाल लाइ को बि क़दम न खयो वियो आहे। अमलदारनि जूं दावाऊं सिर्फ़ दावाऊं रहिजी वियो आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठ जंहिंमें अतामुल नारायण, मिसरी खान शर, अहमद सुमरो, मोहम्मद नईम राऊ समेत केतिरा ई ॻोठ अॼु बि पाणी में ॿुॾल आहिनि। उन हवाले सां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि टाइम न्यूज़ सां वीचार वढींदे चयो त पानी बीठो आहे, तंहिंजे करे निकिरण जो को प्रोग्राम कोन्हे ऐं बाला ऑफिसर आया आहिनि, को इन जो एक्शन कोन खयो आहे। सो पाणी असां वटि बेअंदाज़ बीठो आहे, तंहिंजे करे निकिरण लाइ असांखे अपील आहे त महिरबानी करे पाणी जो कुझु न कुझु कयो वञे। कंहिं बि असां खां कोन पुछा कई त पाणी कहिड़े नमूने कढियो, मथां खां सर्दियूं ॿुधाइनि पिया। असां खीमनि में वेठल आहियूं, असांजी अहिड़ी तमामु तंग हालत लॻी पई आहे। DC साहिब खे इहा असांजी वॾी हिकिड़ी गुज़ारिश आहे त महिरबानी करे ही मशीननि ज़रिए कहिड़े बि हिसाब सां हितां खां पाणी कढे त असां वापसि पंहिंजे घरनि में वञूं। गवर्नमेंट जे इदारनि खे सभिनि खे असांजी अपील आहे त असांजी हिन वक़्तु मदद कई वञे। असांखे अॼु ताईं का बि मदद गवर्नमेंट जे तरफ़ों का कोन थी आहे। अगरि जे गवर्नमेंट जे ऑफिसरनि कामोरनि खे इतला अची विज़िट कनि, जे असांखे टेंट मिलिया हूंदा त बि असांखे वॾेरनि ऐं अमीरनि खां सुवाल करे वरिता हूंदा पाड़े जे हिसाब सां। बाक़ी ईअं असांखे कंहिं इमदाद अॼु ताईं सोलो या वेही ॾिनो कोन्हे। ऐं इन हूंदे असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे खुराक बि कोन थो खपे। असां गुज़र सफ़र करे चाहींदा आहियूं, पर असांजो पाणी त घटि में घटि मथां कटां या घारा बंदि कनि, या ही असांजो पाणी निकाल करनि त गवर्नमेंट जी असां ते महिरबानी थींदी। पाणी निकिरे कोन थो घरनि मां, अञा पाणी बीठो आहे, साम्हूं घारा बंदि करे छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि असां कणिक पियारींदा आहियूं। बवारा मां साम्हूं मुज़बर शाह रोड बंदि करे, घारा बंदि करे चयो असां कणिक पियारींदा आहियूं, मथे पाणी पियो वठनि, मथां घारो जेको वहे पियो, पाणी ॾिसी आया, पाणी जाम पियो अचे, घरनि में पाणी चढ़े पियो। अञा ताईं असां घरनि में कोन आहियूं, हू पाणी साम्हूं बीठो आयो, घरनि में ॾिसो आहे पाण। चूंडियल नुमाइंदो को DC न असां वटि केर बि कोन आयो, सभु ॿाहिरियों पासो ॾेई ॿाहिरियों पासो बाईपास रोड वठी हलिया था वञनि, केर बि कोन थो अचे। असीं जाम ऑफिसरनि खे ॿियनि खे, नवाज़ यूसुफ बि आयो, सरदार शाह विया, असां जाम अपील कईसीं। कोशे के ऑफिसर आया आहिनि, ॾिसी विया आहिनि, का असांजो पीअण जो पाणी बि कोन्हे। माल आहे इहो ॾिसो, वाटर असांजा तलाउ कोन था भरिजनि, जेको वाटरनि जा कप ज़ार कोन्हे, को पाणी जेको पीअण जो 2 डमड़ियूं असीं खणी अचूं, बाक़ी ॿियो असां किथां पाणी अची माल खे किथां पीआरूं, कपिड़ो कोन्हे किथां न, किथां असां को ॿाहिरि निकिरण जी जॻह कोन्हे। घरनि खां सवाइ रोड आहे, इन जे करे मथे वेठा आहिनि। असीं जाम चऊं पिया कोशिशि कयूं त इन खां जाम असां हिते जे हुक्मराननि खे अपील कई आहे, हाणे असां वटि का शइ कोन्हे हिते। कंदा रहिया, आसरा ॾींदा रहिया, बसि ॿ ॾींहं कंदे हालत ॾिसो था। असीं पाणी जे पीअण खां बि बेज़ार आहियूं, डबनि ते आणूं था, कीअं था, घर असांजा ॿुॾिया पिया आहिनि। रोज़गार असांजो इहो आहे, जंहिंजे हथ मथे असांजो कोई निकिरे आहे त अॻिते कती जो आसिरो थिए। चेट त ठहे पर कती बि कोन थींदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौर पिथोरा तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 1000 एकड़ बीठल पाणी खे निकाल कराए दरबदर बणियल इलाइक़े वासियुनि जी परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन मीर नोड़ियो सां गॾु इक़बाल नोड़ियो, टाइम न्यूज़, पिथोरो।